ज़िले इंतजामिया मछियारी ऐं दह जे तपेदार ख़िलाफ़ यूसी अर्ज़ी हकड़ा जे रहवासियुनि जो एहतजाजी धरणो। टायरनि खे बाहियूं ट्रैफ़िक मुअतल। ख़बर मूजिब यूसी नौबतमरी एट अर्ज़ी हकड़ा जे मुख़्तलिफ़ ॻोठाणनि पारां ज़रई ज़मीनुनि मां पाणी निकाल न करण ऐं राशन ॾियण ख़िलाफ़ उॾेरो लाल वाया केसर सेनड़ो रोड ते धरणो। तपेदार ज़हीर मेमण ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त बरसात खे 3 महीना गुज़री विया आहिनि, पर असांजी का बि वाहण न थी आहे। ज़िले इंतजामिया मठियारी ऐं तपेदार ज़हीर मेमण मिली भगत करे बरसात मुतासिरनि जो माल हज़म करे विया आहिनि। ज़मीननि मां पाणी कढण लाइ असांखे 1 लीटर तेल बि नाहे ॾिनो वियो। माण्हू अञा ताईं घरनि खां ॿाहिरि आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।